सरदारनि सभिनि जे लाइ मुंहिंजी दिलि में इज़त ऐं एतिराम आहे। छो जो असीं सरदार हिक ॿिए जो इज़त कंदा आहियूं। मां सभिनि जी रिस्पेक्ट कंदो आहियां। सभिनि सरदारनि जे लाइ मुंहिंजी दिलि में एतिराम ऐं इज़त वारी निगाह सां मां सभिनि सरदारनि खे ॾिसां थो। ऐं ईअं कोन्हे जो को सरदार असांखे को विढ़ाए थो या कुझु करे थो, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। मां पंहिंजे सरदारनि मां बि पुर वेंदा आहियां त इनशाला हू बि कंहिं अहिड़े तरफ़ मिंथ मेड़ काफ़िलो खणंदा ऐं अहिड़े तरफ़ माहौल खे वठी वेंदा जिते जेके इंसानी जानियूं अॻु में ज़ाया थियूं आहिनि उन्हनि जो बि बेहद ॾुख आहे। मां सरदारनि मां बि इहा उमेद रखां थो त इनशाला अहिड़ो हू किरदारु अदा कंदा जो जे वधीक इंसानी जानियूं ज़ाया न थी सघनि। अब्दुल बारी खान खे इन को कोशिशि के असां हुनखे सलाम पेश कयूं था। हिकिड़ो मिंट ॻाल्हाइण ॾियो बाबा। अब्दुल जो हुनजी दिलि में हिकिड़ो दर्द आहे त अॻे इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि, ईअं न थियो किथे ॿियो को अणवणंदड़ वाक़ियो थिए। सो अब्दुल बारी खान सां बि मुंहिंजो राब्तो थियो आहे। उन इहा ॻाल्हि कई आहे त कुझु ॾींहंनि में इनशाला असां लॻा पिया आहियूं, कुझु ॾींहंनि में असां माहौल बहितरी तरफ़ वठी वेंदासीं, वधीक इंसानी जान जो ज़ाया थियण खां बचाईंदासीं। बहरहाल अब्दुल बारी खान जे हिन कदम खे असां अब्दुल बारी खान सां गॾु ॿिया बि असांजा मोज़िज़ दोस्त हुया, सो असां उनखे जस पेश कयूं था जो उन्हनि पंहिंजे हड़ों वड़ों पेट्रोल तेल ख़र्च करे ऐं आया ऐं दोस्तनि खे गॾायो ऐं मिंथ मेड़ काफ़िलो खणी आया। ऐं मिंथ मेड़ काफ़िलो जेको आयो उनखे मां जेका मोट ॾिनी उहा बि तव्हांजे साम्हूं आहे। मां बेक़दरो माण्हू न आहियां, मां कॾहिं बि कंहिं आयल दोस्त खे बेक़दरो करे वापसि न कंदुसि। इनशाला अब्दुल बारी खान पेताफी बि इहा ॻाल्हि कई त कुझु ॾींहंनि में इनशाला असांजे मिंथ मेड़ काफ़िले जा बि सुठा नतीजा निकिरनि। पुलिस पंहिंजो कमु करे थी, पुलिस हर एंगल खां ॾिसे थी। अॼु पुलिस वारा IO साहब हिते आयो, उन अॼु 5-6 ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे त मुंहिंजूं कुझु शयूं आहिनि जेके मूंखे अञा न मिलियूं आहिनि। कुझु अहिड़ा की माना शायदि जी कंहिंजी शायदी रहे थी या को अहिड़ो को फॉरेंसिक जेको मसइलो आहे, कहिड़ो इन्वेस्टिगेशन करे थी पई। पंहिंजी पुलिस हर एंगल खां ॾिसे थी पई। असां पुलिस मां बि पुर में आहियूं त असां सां ज़्यादती न कंदी।